सखर हाउस पीपी अगवान सैयद ज़ाहिर शाह बुखारी जे सखर लेबर कॉलोनी पीपी ऑफिस में सिंध हुकूमत जे तर्जुमान ऐं मेयर सखर जी हिदायतुनि तहत मुस्तहिक औरतुनि जा बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में नाला शामिल करण लाइ फॉर्म भरण वारो सिलसिलो शुरू कयो। औरतुनि जे वॾे अंग फॉर्म भराया। उन मौक़े ते मेयर सखर जे एडवाइज़र पेट्रिस विल मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सैयद ज़ाहिर शाह बुखारी जा थोराइता आहियूं जंहिं ग़रीब औरतुनि खे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में नाला शामिल करण लाइ पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। जॾहिं त फॉर्म भरींदड़ पीपी काउंसलर जो चवणु हो त पीपी क़यादत ऐं सखर हाउस जी अवामी ख़िदमत वारी हिदायतुनि ते अमल कंदे मुस्तहिक औरतुनि जा फॉर्म भरे पीपी क़यादत खे ॾींदासीं त जीअं ग़रीब औरतूं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम मां फ़ाइदो हासिल करे ख़ानदान जी कफ़ालत करे सघनि। मीडिया सां ॻाल्हाईंदे पीपी लेबर कॉलोनी ऑफिस में मौजूद औरतुनि पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी समेत मरकज़ी अगवान इस्लामुद्दीन शेख, सैयद खुर्शीद अहमद शाह, सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह, MNA नौमान इस्लाम शेख, स्पीकर सिंध असेंबली सैयद अवैस कादिर शाह, तर्जुमान सिंध हुकूमत ऐं मेयर सखर अरसलान इस्लाम शेख ऐं ॿियनि खे दुआऊं ॾींदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह ग़रीबनि जी मदद कई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।